ज़िले शिकारपुर जी नापरकोट पुलिस हर क़िस्म के ॾोहनि में मुलविस ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बजाय आम मालवंद माण्हुनि ख़िलाफ़ ऋण ॿारियूं वेठी आहे। नापरकोट पुलिस ॾोहनि में मुलविस ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बजाय आम ॻोठाणनि ऐं चौपाए माल के मुलविस ॾियण आए बिला जवाज़ ॻोठाणनि के गिरफ़्तार करे ऐं माल गनीमत समझी ॻोठाणनि जो चौपायो माल काए वञे थी ऐं घरेलू सामान जो भी खूब सफ़ायो करे थी। होॾां नापरकोट पुलिस ताज़ी कार्रवाई में करमपुर के ॻोठ हाजी खान बंगलानी ते बिला जवाज़ चढ़ाई करे घरनि में भञ-ड्रा करण सां गॾोगॾु घरनि जो ज़रूरी सामान रोक रक़म ज़ेवर ॿोहारण सां गॾोगॾु हिक पीरसन के गिरफ़्तार करे ॻोठाणनि जूं 12 मीहूं भी खणी वई। जंहिं मिलियल ॼाण मूजिब नापरकोट पुलिस पारां बिला जवाज़ गिरफ़्तार कयल पीरसन ताज मोहम्मद बंगलानी मथां कूड़ो केस दाख़िल करे पुलिस पारां पीरसन के चालान किया है। बे तरफ़ ॻोठाणनि नापरकोट पुलिस की ज़्यादतुनि ऐं बिला जवाज़ चढ़ाई खिलाफ़ गुलज़ार अहमद बंगलानी, अकबर अली बंगलानी, अब्बास अली बंगलानी, सिकंदर अली बंगलानी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाज किया है। ॻोठाणनि जो नापरकोट पुलिस की ज़्यादतुनि खिलाफ़ वधीक छा चवणु आहे, अचो त ॾिसूं था हिन तफ़सीली रिपोर्ट। जी नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं करमपुर जे ॻोठ हाजी खान बंगलानी में। ॻोठ हाजी खान बंगलानी जा ॻोठाणा जेके नापरकोट पुलिस जी मुबैना ज़ातियुनि खिलाफ़ सरापा एहतिजाज आहिनि, उन्हनि जो वधीक छा चवणु आहे, अचो त ॻोठाणनि सां ॻाल्हायूं था। असांजो नापरकोट थाणो के 2010 खां वठी असांखे सिर्फ़ु नापरकोट थाणे खां सवा ॿिए वार असां ते न एफआर न ॻाल्हि, छड़ो पुलिस मुक़ाबिलो असां ते डेली पुलिस। हाँ सुबह साजुर में पुलिस आई है, 12 कन म्यूं काए वही है, घर में ॿारनि के धक्का हणी उन्होंने के असांजा रोक रुपया 40,000 पैसा भी खणी वियो आहे ऐं 2 वग़ैरह लेसण जा 2 हथियार भी खणी वियो आहे, बंदूकां। मुंहिंजो कुराड़ो चाचो आहे उनखे वठी वियो आहे। इहे पैसा भी असांजी पेटियूं बेटियूं भञी हर शइ खणी वियो आहे, धक्का हणी 12 कन मेन जा भी काई वियो आहे। एस जे साहब अमीर अली साहब सां मां पाण ॻाल्हायो, बाबा कंहिंजी का फिराद या कंहिंजो ॾोह जेको पाप आहे तूं असांखे ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि आहे। बाक़ी असां मिसकिननि खे डेली पुलिस मुक़ाबिलो असां वटि एफआरूं अॼु भी पयूं आहिनि पुलिस मुक़ाबिले खां सवाइ असां ते का एफआर न आहे, सिर्फ़ु नापरकोट जूं। मां सुबुह साईं खे उनजी हाणे काए वञी नापरकोट में हाणे ॿुधाइनि था त इहो काए वञी उनखे कूड़ो केस पुलिस मुक़ाबिले ऐं जो 13 ॾींहं कढे ॾेई चवनि था त हाणे खणी हाणे खानपुर रिमांड वठणु। असांजी जजनि खे बि अपील आहे त असां सां इंसाफ़ थियो वञे। पर असां ते इहो असांजा घर आहिनि, हीअ असांजी हालत आहे। पर असां ते बहारदीन कीरे नापरकोट थो बि उहो ऐसे जो हिते आयो असां ते रेट कयईं बि कुझु न ॿुधायईं, म्यूं काए वियो। असां शीशन में शिकारपुर जज वटि जॾहिं पटिशन दाख़िल कराई असां जूं म्यूं 3 म्यूं त बि उन शीशन में असां केस दाख़िल कयोसीं। 3 म्यूं असां जूं खाई वियो, बकायूं 12 म्यूं असांखे मोटाए ॾिनई। 6 माण्हू वठी वियो, हिकिड़ा लाड़कानी में वञी उते चालान कयईं, हिकिड़ा रोस्तम थाणी ते मुंहिंजे सिर खे मूंखे बि रोस्तम थाणी ते जॾहिं शीशन जज हिनखे कड़ियूं आयूं बहारदीन कीरे खे, पोइ उनखे सची कयईं, मञई त इहे फलाना माण्हू फलानी जाइ ते झलियल आहिनि। पोइ असांखे ज़ाहिर कयईं, सो बि वरी बि पुलिस मुक़ाबिलो 13 ॾींहं। असांखे इंसाफ़ खपे। एसपी साहब खे बि असांजी इहा अपील आहे, डीएसपी साहब खे इहा ई अपील आहे। असां सां नाजाइज़ी छो थियो वञे थो, असांजो ॾोह ॿुधाइनि, असांजो को पाप ॿुधाइनि, असांखे ॿुधाइनि त कहिड़ो ॾोह असां कयोसीं। असां कंहिं सां नाजाइज़ी कई आहे, न को ॾोह आहे न पाप आहे। बसि असां वटि साईं 12 महीने 6 महीने माण्हुनि जे चवण ते जंहिंजो दोस्त ऐसे जो अचे थो ख़िलाफ़, असां ग़रीब ऐं राहकवंद ऐं इहे असां ॿनी ॿारे रहूं। हिते 20 जरेब मुंहिंजी ज़मीन आहे, उहा असांखे रोज़ पुलिसनि में ॿधाइनि था। असां जरेब करे खपाए हाणे 3 जरेब बचा आहिनि। आख़िरी हितां असांजा जुई जा इहे ज़मीनदार जुई जा चङा मुड़ुस जंहिंजो ऐसे जो दोस्त अचे थो असांखे लॾाइणु चाहिनि था त इहे लॾे वञनि, जेकर इहे बि असां वठी असां खां। असांजी अपील इहा ई आहे त ख़ुदा करणु असांजी मदद कई वञे। असांजी एसपी साहब खे अपील आहे, असांजी जज साहब खे अपील आहे, सिंध IG खे अपील आहे, सभिनि ऑफिसरनि खे अपील आहे त असांजो नापरकोट में जिंद छॾायो वञे, या असांखे मोकल ॾियो त असां काॾे लॾिया हलिया वञूं। असांखे बुख ॾोहण ते मारे छॾियऊं। 60 साल मुंहिंजो चाचो आहे, उनजी पर जेको पुलिस हितां कायो बांह उनजी भॻियूं, अॼु बि उनजूं बांहनि जी असां वटि उहे कागज़ रखियल आहिनि, फोटूं कापियूं रखियल आहिनि। असां सां सिर्फ़ु नाजाइज़ी आहे। मां पाण छोरो ॿारु आहियां, मुंहिंजो पीउ हिकु मिसकिन पाप हिते शहीद
ॻोठाणनि जो चवणु हो त नापरकोट पुलिस काफ़ी वक़्त खां वठी असां ॻोठाणनि सां नाजाइज़ियूं कंदी पई अचे। हर वक़्तु जंहिं बि इन इलाइक़े जे माण्हू जो SHO हिते दोस्ती तौरु तैनात थिए थो, उहो ॿियनि जी वागार वांदे बिला वजह असांजे घरनि ते चढ़ायूं करे थी, असांजे घरनि मां सामान खणे थी, रोक रक़म खणे थी ऐं असांजो चौपायो माल जेको आहे त खणे थी। ॻोठाणनि जो वधीक चवणो हो त IG सिंध DIG लाड़काणो SSP शिकारपुर असां ते बिला जवाज़ पुलिस नापरकोट पुलिस जे ॾाढनि जो नोटिस वठी असांखे इंसाफ़ फराइम आहिनि। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान, विजाणी JTN वेब न्यूज़ करमपुर।